नाज़रीन, सॼी सिंध जियां गंबट में भी होलीअ जो ॾिणु मल्हायो वियो। एसएसडी धाम में औरतुनि ॿारनि तोड़े मर्दनि हिक ॿिए ते मुहबत जा रंग हणी प्यार, अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो। रिपोर्ट करे रहियो आहे किशोर कुमार। सिंध समेत सॼे मुल्क में हिंदू बिरादरी पारां गंबट में भी एसएसडी धाम में खूबसूरत रंगन वारे मज़हबी होली के ॾिण के धूमधाम से मल्हायो पियो वञे। औरतुनि, नारियुनि, ॿारनि, मर्दनि हिक ॿिए खे मोहब्बत जा रंग हणी प्यार, अमन, भाईचारे जो पैगाम ॾिनो ऐं रंगन वारे त्योहार के मल्हाईंदे ख़ुशीअ विचां झूमंदा रहिया। हिन मौके ते एसएसडी धाम में होली जी तकरीब में शरीक आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिंदुनि जो न पर हिकु इंसान ज़ात जो, हिकु सच जो, हिकु हक़ जो जेको आहे फ़ैसिलो थियो त अल्लाह के सवाइ काई बि ज़ात न आहे जेकी दुनिया के हलाए रही है। सावण जी शुरुआत है असांजी ऐं होलीअ ॾिणु तॾहिं ईंदो आहे असांजी ख़ुशियुनि जो ॾींहुं हूंदो आहे ऐं होलीअ जा रंग असांजे पापनि खे नास कंदो आहे, ख़तमु कंदो आहे। जंहिंसां जुदायूं हूंदियूं आहिनि त उन्हनि खे माना होलीअ जा रंग जेका लॻाए करे असां हिकिड़ो मिलण जो माना रिश्तो ठाहे छॾींदो आहे। होली जो ॾिणु अहिड़ो त्योहार आहे। असां मैसेज ॾींदासीं त कलर्स हणण जो असांजो मतिलबु इहो हूंदो आहे त पॉजिटिविटीअ जा कलर्स स्प्रेड कयूं असां सॼी दुनिया में। इन जे करे इहा कलर सां सेलिब्रेट कई वेंदी आहे। असां चवणु चाहियूं था त हिंदू या मुस्लमान जेको बि आहे सभिनी खे असांजी तरफ़ां मतिलबु होलीअ जूं वाधायूं हुजनि। कलर्स रिप्रेज़ेंट कंदा आहिनि असांजा ख़ुशीअ जा। जीअं वर्खा थी हुई मथां असांजी गुरुनि जी, इन जे करे असां होलीअ खे कलरनि में रिप्रेज़ेंट कंदा आहियूं। जो ॾींहुं असांजो तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां जेके रंग हणी रंगाया आहियूं, सत बरंगी रंग हणियो, इहो हिकिड़ो असांजे दिलि खे सुकून अचे पियो ऐं उन खां पोइ हीअ असांजो अमन जो पैगाम आहे पूरी सिंध जे लाइ, पूरी सिंधी ॿारनि जे लाइ गॾिजी सॼी इहा ख़ुशी मल्हाए रहिया आहियूं। हे हर साल जो हिते एसएसडी धाम में प्रोग्राम कयो वेंदो आहे, लेडीज़ प्रोग्राम, जेंट्स प्रोग्राम। हे असां हिकिड़े साल खां ई इंतज़ार में हूंदा आहियूं त इहा होली अचे, असां ख़ुशियूं मल्हायूं, पाण में मेलाप बंधंदा, पंहिंजूं रंजिशूं ख़तमु थींदियूं आहिनि। हेड़नि ॾींहंनि ते मेल मिलाप थींदा आहिनि, गैदरिंग थींदी आहे, मिट माइट पाण दोस्त यार हिकिड़ो पाठ पूॼा कंदा आहियूं। हे मेलनि जो हिकिड़ो मेलो हूंदो आहे जेको पाण में मिलन थींदो आहे, हिकिड़ी इंजॉयमेंट थींदी आहे। हिते अची करे फ्रेंड सां मिलूं था, मेल मिलाप थिए थो ऐं रंगनि सां खेॾूं था, इंजॉय कयूं था ऐं डांस वग़ैरह बि थींदी आहे। सो जस्ट मेलाप जो हिकिड़ो त्योहार आहे त हिक ॿिए खे कलर हणी करे हिकिड़ो मोहब्बत जो इज़हार थिए थो। होली जे इन ख़ूबसूरत रंगनि में रंगल जेके होली खेॾंदड़ हिंदू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ जेके नारियूं ऐं हिंदू पंचायत जे जेके अॻुवान हुआ उन्हनि पारां जेको आहे हिन होली जे ॾिण खे प्यार, मोहब्बत, अमन जो पैगाम ॾींदे इहो पिणु पैगाम ॾिनो आहे त होली जा रंग जॾहिं निकिरी अचनि था हुन में तव्हांखे मोहब्बत ऐं प्यार पिणु नज़र अचे थो। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।